नाज़रीन अवांखे ख़बर ॾियूं पिया नवाब शाह पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे मुलाज़मनि जो शेख हयाज़ यूनिवर्सिटी जे मुलाज़मनि जे हक़नि लाइ सख़्त एहतजाज कयो वियो आहे। उन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे फ़ियाज़ हुसैन ज़रदारी। जी फ़ियाज़ हुसैन अपडेट कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाब शाह पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे मुलाज़मनि जो शेख हयाज़ यूनिवर्सिटी जे मुलाज़मनि जे हक़ लाइ सख़्तु एहतजाज कयो वियो। जीअं त शेख हयाज़ यूनिवर्सिटी जा मुलाज़िम 36 ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहिनि। उतां जे वीसी रज़ामंद भट्टी पारां मुतालबा मंज़ूर करण खां ठुप जवाब ऐं मुलाज़िमनि खे ड्यूटी तां फारिग करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। एहतजाज कंदड़नि पारां चेतावनी ॾींदे चयो वियो त वीसी पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे ऐं ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कया वेंदा। नवाब शाह पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जो एहतजाज लतीफ़ पैनल जे वाइस चेयरमैन फ़कीर अमल्ला ज़रदारी जी अॻुवाणी में कयो वियो, जंहिंमें चेयरमैन GM ज़रदारी साईं नजफ़ अली शाह सदर ऐं सियासी समाजी शख़्सियतुनि सां गॾु मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई। वॾी महिरबानी फ़ियाज़ हुसैन तफ़सील खां आगाह करण लाइ।